हसनता वक़िना अज़ाबन्नार। रब्बना ज़िदना इल्मन व फ़हमन वअल्हिक़ना बिस्सालिहीन। अल्लाहुम्मा रब्बना ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि व अजमईन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह। वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द समिअल्लाहु क़ौलल्लज़ीना क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल करीमुल अमीन। होया एकांदा हबीब सी मुहिब मिठा मन ठार। सिद्दीक सादिक सिद्क में संदो यारेगा। उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार। आदिल पंहिंजी कुदरत जा कया अली सां इकरार। मिस्कीनन महदार हसन मीर हुसैन वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम बिलखुसूस सदर महफिल पीर तरीक़त हजरत क़िबला साईं मियां मुनीरुद्दीन लोढ़ाई ऐं मुंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलामो। अॼु तव्हां ऐं असां अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जे फज़ल ऐं करम सां एक प्यारे बाने अल्लाह वारे बाने हुजूर जी उम्मत जे कामिल वली
सैयद मोहम्मद आलम शाह बुखारी जे तॾे ते दुरूद शरीफ पढ़ण जे लाइ गॾु थिया आहियूं। नबियनि जे सरदार अड़ियनि जे आधार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं कंहिं आलिम जे आॾो वेहो त पंहिंजी ज़ुबान संभाले वेहो, जॾहिं कंहिं अल्लाह वारे जे आॾो वेहो त पंहिंजूं दिलियूं संभाले वेहंदा कयो। अल्लाह ताला हिननि जायुनि ते हिननि महफ़िलुनि में उन बाने खे घुराईंदो आहे जंहिंसां अल्लाह राज़ी हूंदो आहे, जंहिंसां अल्लाह ताला भलाईअ जो इरादो कंदो उनखे अहिड़ी महफ़िल नसीब फरमाईंदो आहे जंहिं महफ़िल में क़ुरान बि हुजे, जंहिं महफ़िल में रब जो फरमान बि हुजे, जंहिं महफ़िल में ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र बि हुजे, जंहिं महफ़िल में सुबहान अल्लाह बि हुजे, जंहिं महफ़िल में मिठे मोहम्मद करीम जो दुरूद ऐं सलाम बि हुजे, पोइ उन बाने खे ज़िक्र जो सवाब अलॻि मिलंदो, दुरूद जो सवाब अलॻि मिलंदो, उन बाने खे सुबहान अल्लाह जो सवाब अलॻि मिलंदो। माना अल्लाह भलाई कई तॾहिं नेकियूं वधाइण जे लाइ रब करीम जल जलालू ही महफ़िल नसीब कई, पोइ ईंदा उहे जिन खे अल्लाह घुराईंदो। अल्हम्दुलिल्लाह असांजे इन महफ़िल में दरगाह आलिया बकरी शरीफ जा साहिबजादा हज़रत क़िबला सैयद नसीबुल्लाह शाह राशिदी तशरीफ़ वठी आया आहिनि। चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला सैयदनि बुज़ुर्गनि ऐं प्यारनि जे सदके तव्हांजे सदके रब मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। जेके थकिजी पिया हुए चओ आमीन। सुभान अल्लाह। जेके भला न थकाओ उहे हथ खणी चओ सुभान अल्लाह। अॼु नातियूं बि थियूं ऐं तिलावत बि थी, बुज़ुर्गनि जी ज़ियारत बि थी, पर तव्हां ॾिठम त ढरा ढरा पे लॻो, न को एतिरी सर्दी आहे न को वरी एतिरो टाइम बि घणो गुज़रियो आहे। जे सुभान अल्लाह जो टाइम हुजेव त सुभान अल्लाह चइजो। अञा मज़ेदार ॻाल्हि, अॼु लख शरीफ़ जी महफ़िल आहे ऐं जेको महीनो हली रहियो आहे उहो महीनो आहे अल्लाह जे महबूब नबीअ जे महबूब सहाबी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो। मुंहिंजी दिलि चयो त मां उन मुनासिबत सां अबू बकर सिद्दीक़ जो ज़िक्र ॿुधायां। पोइ अबू बकर सिद्दीक़ खे ख़ुदा जे रसूल फरमायो अबू बकर, चई जी या रसूल अल्लाह। पाण फरमायो क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में अल्लाह मूंखे हौज़ अता कंदो, उन जी जेका साॼी कुंड हूंदी उहा मां मोहम्मद वरी तो अबू बकर खे ॾींदुसि। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक़ के मदीने वारे फरमायो अबू बकर, चई जी या रसूल अल्लाह। पाण फरमायो तू वरी उनखे आबे कौसर पियारी दे जंहिंजी दिल में अलीअ जी मोहब्बत हूंदी आहे। सुभान अल्लाह। हुजूर फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, नबी जन्नत में वेंदा, नबीअनि जे वञण खां पोइ जागो था। हुजूर फरमायो नबीअनि जे वञण खां बाद में ऐलान थींदो त हाणे अबू बकर सिद्दीक़ जन्नत में वञे।
सुभान अल्लाह। हुजूर फरमायो अबू बकर तू वरी जन्नत में कोन वेंदे छो या रसूल अल्लाह पाण फरमायो तोखे अज थो बुधाया 1400 साल बाद में या कयामत जे ॾियारे तोखे ख़बर पवंदी छो न वेंदे या रसूल अल्लाह रब खे ख़बर तू वरी चवंदे मौला अकेलो जन्नत में कोन वेंदुसि हर उन माण्हूअ खे छॾ जंहिंजी दिलि में मूं अबू बकर जी मोहबत हुई छॾ त उन्हनि खे गॾु जन्नत में वठी वञे आए मोहब्बत अबू बकर सिद्दीक़ सां जंहिंजी हुजे उहो हथ खणे बाक़ी ॿिया न खणंदो मूंखे कोई ॾुख कोन थींदो जागी पाओ अल्लाह ताला सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे एॾो एहसान कयो जो मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया में जंहिं जा बि मूं मोहम्मद करीम ते एहसान हा नबी साईं फरमायो सभिनी जा एहसान लाहे छॾियमि पर हिकिड़े जो एहसान मूं मोहम्मद अञा कोन लाथो आहे कहिड़ो या रसूल अल्लाह फरमायो दुनिया वारनि मां सभिनी जा एहसान लाहे छॾियमि अबू बकर जा मूं मुस्तफा ते एहसान एतिरा आहिनि जो अञा ताईं अबू बकर जा एहसान मूं बि कोन लाथा आहिनि पाण फरमायो अबू बकर जा एहसान क़यामत में अल्लाह लाहींदो जंहिंजा एहसान रसूलुल्लाह ते हुजनि उन जा एहसान असां उम्मतनि ते बि आहिनि कहिड़ा एहसान अॼु दुनिया आहे न दुनिया अॼु हिकिड़ो माण्हू खीर में पाणी थो मिलाए अबा खीर में पाणी न मिला चवंदो साईं बस जान अहिड़ो थी वियो आहे हलणो थो पए चोर चोरी थो करे सजण चोरी न कर चए साईं बस हलणो थो पए हिकिड़ो माण्हू शराब थो पीए अबा शराब न पी चए साईं बस दुनिया आहे ॿिया पीअंदा मूंखे बि पीअणो थो पए दुनिया में तूं ॿियनि खे ॾिसी उहे अमल पियो करी ख़ुदा जो कसम खणी अॼु मिंबर ते थो चवां त मके में रुगो बुत परस्ती हुई मके में शराब हो मके में ज़िना हो मके में ख़राबियूं हुयूं बदगुमानियूं हुयूं उन महिल हिकिड़ो मोहम्मद अरबीअ जो आयो त सवाइ रसूलुल्लाह जे इहो जहान सॼे में पे हलियो अबू बकर उथी ऐलान कयो त मुंहिंजा महबूब नंढड़े हूंदे तो मोहम्मद सां दिलि लॻी आहे न शराब पीतो आहे न ज़िना कई आहे न बुत खे सजदो कयो आहे छो चई या रसूल अल्लाह तो मोहम्मद सां निस्बत जो आहे उन महिल जहान हलियो पे अबू बकर हर जहान खे छॾियो सवाइ मोहम्मद करीम जे चई जेकॾहिं मुस्तफा सजदो बुत खे नथो करे त अबू बकर बि कोन कंदो सुभान अल्लाह अदा इन जो आवाज़ थोरो वधा जो सुभान अल्लाह अचो रब जो पाक कलाम उन जे मुतालिक चंद मारो ज़ात चोदा अगे ही असांजे साईं पे दान के बाबा टाइम थोड़ो आ वाकई थोड़ो आ तवा के आजाद कया गोट पहुंचो रब साईं मुंजी हाज़री कबूल करे चो आमीन ॾाढा तो चो ना आमीन हाणे गजी सिक सां पढ़ायो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह कया नाडिया जरायो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तों अजीजों मक्के जे पाक सरजमीन मां हिजरत करे
जॾहिं अल्लाह जा महबूब नबी मक्के मदीने पाक में आया रसूलुल्लाह जे पाक खलीफे हजरत अबू बकर सिद्दीक जे दिल में यो ख्याल हूंदो हो त जेका ख्वाहिश रसूलुल्लाह जी या उहा ख्वाहिश अबू बकर खे बि कहिड़ी ख्वाहिश अबू बकर चई रसूलुल्लाह जी ख्वाहिश त मुसलमान वधनि ईमान वारा वधनि ईमान वारा वरी अमल कनि उन्हनि जूं नेकियूं वधनि गुनाह घटि थियनि नेक माना पैदा थियनि अबू बकर सिद्दीक फरमायो मूं ॾिठो आहे रात बि ॾींहं बि सुबुह ऐं शाम मदीने वारे जी ख्वाहिश आहे त जेकर इंसान बुराई छॾे अल्लाह ॾे अचनि ऐं अल्लाह ॾे अचण खां पोइ जन्नत जा हक़दार थियनि मूं मुहम्मद जी दिलि ख़ुशि थिए अल्लाह करे या ख्वाहिश तव्हांजी हुजे उहा ख्वाहिश पूरी घर खां थींदी अथव उहा ख्वाहिश पूरी घर खां थींदी आहे अॻ में पंहिंजो पाण सुञाण पाण निमाज़ी बणिजी पोइ घर वारीअ खे नमाज़ जे लाइ चओ पुट खे नमाज़ लाइ चओ न्याणीअ खे नमाज़ जे लाइ चओ अॻ में पाण सुन्नत रखी पोइ बचड़े खे रखरा हीअ बच्चे खे खीच मां वठी मस्जिद ॾे वठी अच घर में मुसल्लो विछाए सुन्नतूं घर में पढ़ घर में वेही ॾाढा ला इलाहा इल्लल्लाह कर तुंहिंजे घर मां ज़िक्र जो आवाज़ ईंदो त हर बुराई अल्लाह कंदो ख़त्म थी वेंदी चओ सुभान अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक यो करे ॾेखारियो हज़रत अबू बकर सिद्दीक मदीने पाक में ॿाहिरि निकितो हज़रत अबू बकर यहूदियुनि जे हिकिड़े मदरसे में वियो महास नाले हिकिड़ो यहूदियुनि जो मौलवी उन मदरसे में वेठो हो हज़रत अबू बकर सिद्दीक उनखे वञी सलाम वरायो उन यहूदी पंहिंजे मज़हब मुताबिक़ जवाब ॾिनो हज़रत अबू बकर सिद्दीक बि उनखे वाइज़ शुरू कयो पाण फरमायो तौरात पढ़ियल अथई चई हा इंजील पढ़ियो अथई चई हा इंजील में लिखियल आहे त अल्लाह अकेलो आहे चई हाओ अबू बकर असीं अल्लाह खे अकेलो था मञो इंजील में लिखियल आहे त रब्बुल आलमीन सॼे जहान खे पैदा करण वारो आहे यहूदी चयो हाओ अबू बकर असांजो अक़ीदो आहे बाक़ी कहिड़ो अक़ीदो रहियो अथव चई रहियो इहो आहे त असीं मूसा नबीअ खे अल्लाह जो नबी मञींदा हो अवां मुहम्मद करीम खे आख़िरी नबी मञींदा हो हज़रत अबू बकर सिद्दीक फरमायसि त अल्लाह ॾे अच रसूलुल्लाह ते ईमान आण 5 वक्त नमाज पढ़ अल्लाह ॾिनो अथई त ज़कात ॾे रब खे कर्ज़े हसना अदा कर जन्नत जो मालिक बणिजी वञ जंहिंखे ॻाल्हि वणी आहे उहो चवे सुभाणे अल्लाह घणा आहिनि 10 ॼणा था चओ अल्लाह अकेलो आहे ॿियनि खे एतबार कोन्हे अल्लाह साईं अकेलो आहे ॾाढा ॾाढा चओ अल्लाह करीम लाइव गलत रेडी तो आई है भला पढ़ी ॾेखारियो ला इलाहा इलाहा ॾाढा ॾाढा को बि ख़ामोश न रहे ला इलाहा
अॼु सैयद जे साम्हूं ला इलाहा इल्लल्लाह चओ त जीअं इहो शाहिद बणिजी वञे। हज़रत रोज़े धणी बादशाह जो सुभान अल्लाह। ॿुधो न रोज़े धणी अम्बड़ जे पेट मां रमज़ान में ॼाओ त रोज़ो रखी आयो। सॼो महीनो ॾींहं जो अम्बड़ जो खीर कोन पीतई जीअं अब्दुल कादिर जीलानी कोन पीतो। हज़रत रोज़े वारे जी दरबार में हिकिड़े ॿिन बरोचन खे वठी अची पहुचायो भई मुरीद चढ़ाया हल तो हिनखे मुरीद बणायो। हज़रत पीसे रोज़े वारनि वरी पंहिंजे ख़लीफ़नि खे चयो त हिनखे कुंड में विहारे हिननि खे ज़िक्र सेखारियो। फ़क़ीरनि कुंड में विहारे अबा चओ ला इलाहा इल्लल्लाह। ॾाढा हिकिड़ी तस्बीह ॿी तस्बीह टी चौथी तस्बीह पढ़ी जेॾी महिल रोज़े वारे वटि वठी आया त फ़क़ीरनि अची अर्ज़ु कयो कि भला ॿ पीउ पुट आहिनि जेके नवां मुरीद थिया। हज़रत रोज़े वारे खे फ़क़ीर चयो कि भला ही माण्हू जेको आहे न ॾाढो ज़िक्र सुठो ऐं सुहिणो थो करे ताकि ही ज़िक्र कुझु ढरो थो करे अलाए अॻिते हली ज़िक्र करे अलाए न। वो रोज़े वारे छा फरमायो सुभान अल्लाह चओ त ॿुधाए। हज़रत रोज़े धणी फरमायो अबा अॻिते ज़िक्र करे या न पर अॼु जेके ज़िक्र कयई उन जो अल्लाह वटि मां बि शाहिद आहियां। अॼु ज़िक्र कयई इन जो शाहिद मां रोज़े धणी बि आहियां। इन जे करे गंजी चढ़ायो ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अबू बकर सिद्दीक़ एतिरो बाइज़ करे उन यहूदी मौलवीअ खे चयो त अल्लाह खे पंहिंजो कर्ज़ ॾियो। छा ॾियो? तव्हां ॾे अल्लाह जो कर्ज़ ॾिजो। कर्ज़ अल्लाह जो रहला नमाज कर्ज़ा ज़कात कर्ज़ा हज सरंदी वारे दे कर्ज़ा न्याणी उठारण कर्ज़ा पुट परणाइण कर्ज़ा रुगो नमाज पढ़ण सां ॾाढ़ी रखण सां कुझु न थींदो मुस्लमानो। सुभान अल्लाह। 5 किलो मां 7 किलो खीर करे दा वञो 5 वक्त मां 6 वक्त नमाज छोड़दा कयो। अल्लाह जो खौफ रखो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ने चयो त अल्लाह जो कर्ज ॾियो त उन यहूदी मौलवी गुस्ताखी करण लगो चवण लगो छा अल्लाह फकीरा अल्लाह गरीबा असी अमीर आयो जो असा का कर्ज पियो घुरे। कर्ज त उहो घुरंदो आहे जंहिं वटि कुझु न हूंदो आहे। मुंहिंजे महबूब जा गुलामो हज़रत अबू बकर जे साम्हूं अल्लाह के जो उन यहूदी मुल्ले ॻाल्हायो हज़रत अबू बकर खे जलाल आयो। चुप करे कोन वेठो उथी उन मौलवीअ खे हिकिड़ी थप ॿी थप हणी कढई जेड़े तोखे मजाल कीअं थी आहे जो अल्लाह जे बारे में थो ॻाल्हाई। अल्लाह उहो आहे जेको सॼे जान खे खाराईंदो। ज़्यादा सम्झो मौलवीअ खे थप्पड़ लॻी त कावड़ आई हूंदसि न। माण्हू वठी सिधो रसूलुल्लाह जे दरबार में आयो चई सुहिणा तुंहिंजे खलीफ़े तुंहिंजे सहाबी मूंखे थप्पड़ो हयूं आहिनि। हज़रत अबू बकर खे मदीने वारे घोट घुरायो। अल्लाह करे मना तोड़े ऐं मूॾे बि न्यापो अचे।
ॾाढा त चओ न आमीन असां ॾे वञा पोइ ईंदो त हल हुज़ूर घुरायो अथई अल्लाह करे ईअं थी पए न मदीने वारो घोट राज़ी थिए त मदीने में घुराए वठे चओ सुभान अल्लाह करे मदीने सभु हलो ॾाढा चओ आमीन ऐसा चवंदो त अॼु मदीने जा मुनारा याद पिया ॾाढा चओ चई ॾेखारियो अॼु मदीने जा मुनारा सहन ऐं साईं सुहारा याद पिया अॼु मदीने जा मुनारा अॼु मदीने जा मुनारा खार कोठेड़ीअ जो खाई छा कबियो खार कोठेड़ीअ जो खाई छा कबियो जद मदीने जा चुहारा याद पिया जद मदीने जा चुहारा ओ सहन ऐं साईं सुहारा याद पिया सभु चई ॾेखारियो अॼु मदीने जा मुनारा ओह तजी भर में वेही भावना साकयम ओह तजी भर में वेही भावना साकयम सेक चेहरियों से नजारा सेक चेहरियों से नजारा या ओ सहन ऐं साईं सुहारा याद पिया अॼु मदीने जा मुनारा हरम ॾे काॾो वञा जॾहिं चयूं उन महिल अरबी हुया न मैं सरदो चए त हरम ॾे काॾो वञा अरबन चयुमि ताल हाज़ा ताल हिना ॾाया अबू बकर सिद्दीक़ खे हुज़ूर घुरायो हज़रत अबू बकर आयो अबू बकर तो हिनखे थप हईया चई हाओ या रसूल अल्लाह थप्पड़ हईमांस चई अल्लाह जो कसम या रसूल अल्लाह ही त थप हुई जा हयम जे तरारो जे आ त कोन छॾियांसा कोन छॾियांसा कोन छॾियांसा अल्लाह जे गुस्ताख जी मुंडी धड़का धार करे ॾेखारे नाराज़ न थियो त हिकिड़ी ॻाल्हि कयां हाणे त इहा ॻाल्हि करण बि न खपे काद्यानीअ सां तव्हांजो ठाह थी वेंदो कूड़ न ॻाल्हायो जहिड़ा कयासीं त तव्हां ठही वियो रही काद्यानी कल बि काफ़र हो अॼु बि काफ़र आहे सुभाणे बि काफ़र आहे काद्यानी मुंहिंजो पीउ हुजे मां हिन सैयद खे गवाह करे थो ॿुधायां काद्यानी मुंहिंजो पीउ हुजे त कोन छॾींदोमांसि मुंडी लाए तव्हां सभई हुनजो पासो वठी बीह रहियो अब्बा अब्बा काद्यानी
शीए सां खाओ था, वाबीअ सां खाओ था, नबी साईं गंदो छिलण वारी पोड़ीअ खे बि माफ़ कयो हो। सभई पिया चवनि अल्लाह जो कसम कादियानी कल्ब काफर मुंहिंजो ईमान थो चए कादियानी काफर आ। क़ुरान ईअं फरमाए छॾियो आहे त जेको मोहम्मद मीर खे न मञे, पीउ हुजे, पुट हुजे, ज़ाल हुजे, भेण हुजे, माउ हुजे, भाउ हुजे, तव्हांजो कोन थींदो। जेको मोहम्मद रसूलुल्लाह जो न आहे उहो तुंहिंजो बि कोन्हे। हज़रत अबू बकर चयो या रसूल अल्लाह तरार कोन्हे, हथ खड़ी हुआ। मदीने वारे घोट खे उन यहूदी मौलवी चयो सुहिणा कूड़ थो ॻाल्हाए। अबू बकर कोन चयो तम दको अल्लाह फ़कीरा असी गनी आहियो, मूं कोन चयो आ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो तोखे थप्पड़ इन जे करे हयम जो तो चयो त अल्लाह फ़कीरा असी शाहूकार आहियो, मूं चयो त अल्लाह फ़कीर कोन्हे को, अल्लाह सभिनी खां वधीक शाहूकार आ। हज़रत अबू बकर खे मदीने वारे घोट फरमायो अबू बकर चई जी या रसूल अल्लाह को शायद आण। अर्ज़ कई सुहिणा उन टाइम ते उते सब यहूदी हा, को बि मुस्लमान शायद कोन हो। हुज़ूर फरमा अबू बकर को फैसलो ॾियणो पवंदई। चई सुहिणा मां हाज़िर आहियां। अबू बकर ईअं चई चुप कई। मथा जिब्रील अचियो चई दुनिया मां को शाहिद कोन हो, अबू बकर जो शाहिद मां अल्लाह आया। केड़ी शादी आ? रब करीम फरमाया लक़द समी अल्लाह क़ौल अल्लज़ीना क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरु व नहनु अग़निया। अल्लाह ताला फरमायो मां शायद आहियां तहक़ीक़ अल्लाह ॿुधी वरतो आ उन्हनि जो कौल जन चयो त अल्लाह फ़क़ीरा असीं शाहूकार आहियूं। मुंहिंजा हबीब इहो मुल्ला कूड़ थो ॻाल्हाए, अबू बकर सिद्दीक़ सच थो चवे। ॾाढा जो सुभान अल्लाह, अञा ॾाढा जो सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक़ खे ख़ुदा फरमायो तुंहिंजो शाहिद आहियां। हिन ईअं चयो जीअं हुन चयो हो। अल्लाह ताला क़ुरान बि उहे ई नाज़िल कयो। हिन चयो अल्लाह गरीबा फ़क़ीरा असीं शाहूकार आहियूं। अल्लाह ताला फरमायो मूं कौल ॿुधो इन्हनि जो चवण, इन्हनि हीअं चयो। मदीने वारा घोट जो उथिया न, अबू बकर खे भाकुर पातऊं, अबू बकर खे चुमी ॾेई फरमायो दुनिया में तो जहिड़ो बच्चो मां ॼणी थी कोन। सुभान अल्लाह। हज़रत अली अल मुर्तज़ा खां हिकिड़ी रिवायत आहे, सुभान अल्लाह चओ त ॿुधायो। इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह तफ़सीर कबीर में आंदी आहे, क़ुरान जो तफ़सीर आहे। इमाम राज़ी ख़बर अथव केर हो? इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम, बुज़ुर्ग, आशिक, शाइर, मुफ़स्सिर, मुहद्दिस, बुज़ुर्ग। चएतो त मुंहिंजो बाबो गुज़ारे वियो, वो बाबे के दफन करे आयासूं हिकिड़े ॾींहुं, ॿिए ॾींहुं, टे ॾींहुं। मां वेही हदीस पाक पे पढ़ियमि। नबी साईं फरमायो त जंहिं मुक़ाम वटां आलिम गुज़रंदो आहे उन मुक़ाम तां 40 ॾिहाड़ा अज़ाब ख़त्म कयो वेंदो आहे। नबी साईं फरमायो आलिम सचो हुजे, दल्लो न हुजे,
गुस्ताख न हुजे, ठग न हुजे, कूड़ो न हुजे, लालची न हुजे, बेनमाज़ी न हुजे, आलिम हुजे त मोहम्मदी हुजे। इमाम फखरुद्दीन राज़ी फरमाए मूं जो पढ़ियो त जे मुकाम वटा आलिम गुज़रंदो आ त उतां 40 ॾियार अज़ाब ख़त्म कयो वेंदो आ। इमाम राज़ी चयो त मुंहिंजी दिलि में ख़्याल आयो त मां बि आलिम आहियां, मां भला मुकाम में वञा, मन मुंहिंजे करे मुकाम वारनि तां 40 ॾियार अज़ाब टरे। अॻिते ॿुधंदे त अलाह कंदो ठरी पवंदी। हज़रत राज़ी रहमतुल्लाह अलैहि फरमायो इहो इरादो करे त मां बि आलिम आहियां, मुकाम वटि वञा, मन मुंहिंजे वञण जे करे अज़ाब टरी वञे। मां घरां निकतुसि, मुकाम जे ॿाहिरियां पहुतुसि त गैब मां आवाज़ आयो, ओ राज़ी छा तूं तो समझी त तुंहिंजे करे 40 ॾियार अज़ाब टरंदो? ईअं कोन्हे को तुंहिंजा कदम आलिम खां मथे, इन जे करे 40 ॾियार न मूं अल्लाह तुंहिंजे करे सॼी ज़िंदगीअ लाइ न मुकाम तां अज़ाब टारे छॾियो। छो त तो नबी पाक जो साथ, नबी पाक जे दीन जो मुहद्दिस ऐं मुफस्सिर आहे। साॼे ॾिठम खाॿे ॾिठम केर थो ॻाल्हाए, अॻिते वधियुसि त वरी आवाज़ आयो, अॻिते वधियुसि त वरी आवाज़ आयो, टियों दफ़ो आवाज़ आयो, ओ राज़ी जंहिं जीअ मुंहिंजा मालिक। अल्लाह ताला फरमायो त जंहिं रुगो हिन मुकाम वटा न, जिथां जिथां बि तुंहिंजा कदम लॻंदा मां रब उन्हनि जी मग़फ़िरत करे छॾींदुसि। इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त हुज़ूर जी कचहरी हुई ऐं मदीने वारे घोट जे साम्हूं अबू बकर सिद्दीक़ गुज़रियो। तो सुभान अल्लाह। दुनिया छा बि चवे, दुनिया कीअं बि चवे, रुगो पंहिंजे टिकण में वेही पंहिंजे ख्याल सां सोचींदो कर त यार उहो ज़मानो, उहा जाइ, उहा महफ़िल कीअं हूंदी जिते साम्हूं रसूलुल्लाह हुजे, वेहण वारा वेही हुज़ूर जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुजनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ गुज़रियो, हुज़ूर वटां हज़रत जिब्रील वेठो हो त जिब्रील तो चए अहाज़ा इब्न अबी कुहाफ़त। अरबीअ में चए या रसूल अल्लाह ही अबू कुहाफ़ा जो पुत्र अबू बकर नाहे? हुज़ूर फरमायो हाओ। ईअं चई मदीने वारे घोट पुछा कई जिब्रील खां तो जिब्रील चई जी या रसूल अल्लाह। नबी पाक फरमायो छा आसमान वारा बि अबू बकर खे सुञाणनि था? तू तो चई त अहाज़ा इब्न अबी कुहाफ़त, छाए अबू कुहाफ़ा जो पुत्र, छा तव्हां बि अबू बकर खे सुञाणो था? त अबू बकर ॾे इशारो करे हज़रत जिब्रील तो चए त या रसूल अल्लाह कुल आसमान वारा इन अबू बकर खे हलीम जे नाले सां सॾींदा आहिनि। हज़रत रसूलुल्लाह अबू बकर खे सॾु करे फरमायो अबू बकर ही जिब्रील वेठो आहे, चवे थो त आसमान वारा तोखे हलीम करे सॾींदा, तोखे हलीम जे नाले सां यादि कंदा।
हज़रत अबू बकर जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया रोई थो पुछे त मूंखे सुञाणंदा आहिनि या रसूल अल्लाह साईं फरमायो हाओ तोखे सुञाणंदा वरी पुछई मूंखे सुञाणंदा आहिनि या रसूल अल्लाह हबीब फरमायो हाओ टियों दफ़ो रोई चई या रसूल अल्लाह अबू बकर त बकरियूं ऐं उठ चारींदो हो अबू बकर खे को बि कोन सुञाणे पर जे जग सुञाणे थो त तो मोहम्मद करीम जे करे थो सुञाणे चओ सुभान अल्लाह अबू बकर खे केरु थो सुञाणे अबू बकर त उठ में उचारींदो बकरियूं माल चारींदो हो अबू बकर खे को बि कोन थो सुञाणे पर जेकॾहिं आसमान वारा सुञाणनि था त तुंहिंजे सदके था सुञाण दुनिया में सुञाणपा अल्लाह कंदो त आख़िरत में बि महशर जे मैदान में सुन्नीअ खे ईअं सुञातो वेंदो त ही रसूलुल्लाह जो गुलाम फलाणो आहे कलोड़ो आहे जरवारा ईअं न सुञाणप ईअं थींदी ते हुजूर जो गुलाम सर चवंदो त सिंध में मो तोहे जे सदके खाधो पीतो खोड़ आ सिर्फ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान किरोड़ गंज ॿिया काॾे कबा जॾहिं तो जहिड़ो गोहर हुजे तो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तव्हां बि गॾिजी चरायो मां नथो चाहियां त मूं वटि तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे या भली दुआए गॾिजी चरायो अल्लाह क़बूल कंदो मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरा को बि चवंदो हल मदीने दे त हिकदमि हाक बि जे मिले जाग मदीने में त मेहर छा अला करे भला जगह मिले पोइ 10 या 20 ॾींहंनि जी जगह त हूंदी न को बि चवंदो हल मदीने दे त हिकदमि हाक बि जे मिले जाग मदीने में त मेहर छा कबी आही बचड़न सोधो मन मूडे बिको थो घुरा मिठड़ा त तुंहिंजे दर ॾाढा ॾाढा चौरायो थो घुरा मिठड़ा त तुंहिंजे दर हज़रत अबू बकर सिद्दीक़ वेठो न विसाई दरबार में वेही चई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जॾहिं सभु मके वारा बुतनि खे पूॼींदा हा उन महल बि मां अल्लाह खे सजदो कंदो हुयुसि अबू बकर सिद्दीक़ जे इश्क का कुर्बान या रसूल अल्लाह जॾहिं शराब माण्हू पीअंदा हा तॾहिं मूं कॾहिं शराब कोन पीतो या रसूल अल्लाह उन टाइम ते माण्हू तीरनि सां
जुआ खेलंदा हा मूं अबू बकर कॾहिं जुआ नाहे खेॾे हुज़ूर उन टाइम ते माण्हू न्याणियुनि खे जीअरे दफ़न कंदा हा मूं कॾहिं पंहिंजे बचे खे दफ़न नाहे कयो हज़रत अबू बकर खे उमर फारूक उथी थो चवे उमर उथियो उथी चई अबू बकर कीअं थो थी सघे जो सॼो मको पंहिंजे घरनि में बुत रखी वे हरम में बुत हा उन टाइम ते समूरा बुतनि खे सजदो कंदा हा ऐं तो सजदो न कयो जे कीअं थो थी सघे हज़रत अबू बकर चयो उमर मञ मूं कॾहिं बि बुत खे सजदो कोन कयो आहे छो त नंढड़े लाको मुंहिंजी निस्बत ऐं दोस्ती न रसूलुल्लाह सां हुई हज़रत अबू बकर सिद्दीक़ 2.5 साल हुजूर खां नंढो घणो 2.5 साल अब्दुल काबा नालो हुयसि इस्लाम आणण खां पहिरियां इस्लाम आणण खां पहिरियां अब्दुल काबा ऐं इस्लाम आणण खां पोइ अब्दुल्ला हुजूर नालो रखियुसि 2.5 साल रसूलुल्लाह खां नंढो ऐं 2.5 साल हुजूर खां बाद में रब ॾे वियो माना हुजूर जी उम्र 63 साल त अबू बकर जी उम्र बि 63 साल जेॾी महिल विसाल पियो करे बार बार पंहिंजे बचन खां पुछे पियो त हुजूर कहिड़े ॾियारे विसाल कयो हो जो सूमर जे ॾियारे अॼु छाजो ॾियारो आहे चयोसीं अॼु खमीस आहे चई त पाणी खणी जो वुज़ू करायो मां कोन मरदुसि मां नमाज़ थो पढ़ां ॿियो ॾियारो थियो हुजूर कहिड़े ॾियारे में विसाल कयो हो जो सूमर ते अॼु छा आहे ते जुमो चई पाणी खणी जो वुज़ू करायो नमाज़ पढ़ां मां कोन थो पढ़ां सूमर आचर छंछर ते जॾहिं सूमर थियो हुजूर कहिड़े ॾियारे ते विसाल फरमायो जे सूमर ते अॼु छा आहे सूमर हुजूर कहिड़े टाइम ते विसाल कयो चई ज़ोर जी नमाज़ ते हाणे टाइम छा थियो आहे सुबुह हाणे कोन मरबो ज़ोर ते विसाल कबो छो त छोजी नबीअ सां निस्बत आहे जंहिं टाइम ते हुजूर हिन जान खे छॾे पंहिंजे रब सां वञी मुलाक़ाती थिया उन टाइम ते अबू बकर पंहिंजे यार सां मिलंदो इन जे इशारे खे को घटि करे सघे थो मिशकात शरीफ जी रात हदीस पढ़ियमि ख़ुदा जो कसम मूंखे त ॾाढो मज़ो आयो अल्लाह कंदो तव्हांखे बि मज़ो ईंदो थकिजी पिया हज़रत अमीर उमर जो सुभान अल्लाह नबीअ जा यार त सभु भला जहिड़ा 4 हिन न ओड़ो दुनिया में नबियन खां बाद में को मां जो लाल थियो ई कोन्हे हज़रत अमीर उमर मस्जिद नबवी जे मिंबर ते वेठो हज़रत उमर जे साम्हूं हज़रत अबू बकर जो ज़िक्र खुलियो कंहिं चयो अबू बकर हीअं चयो ॿिए चयो त अबू बकर सिद्दीक़ हीअं कंदो हो जेॾी महिल जो ज़िक्र खुलियो हज़रत उमर जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया हज़रत उमर रोई चयो हज़रत अबू बकर जी हिकिड़ी रात ऐं हिकिड़ो ॾींहुं अहिड़ा हुया जो उमर जी समूरी हयातीअ वारा अमल उन हिकिड़ी ॾींहुं ऐं रात तां क़ुर्बान थियनि त बि बराबरि कोन थींदा माण्हुनि चयो उमर कहिड़ी रात कहिड़ो ॾियारो चई हिकिड़ी रात त उहा
जॾहिं हुज़ूर हिजरत करे मदीने पे विया हज़रत अबू बकर हुज़ूर खे वठी जबल सौर जे हेठां आयो हुज़ूर खे पोयां काफ़िरनि जे अचण जो अंदेशो हो हुज़ूर फरमायो अबू बकर हिन गार में वेहूं था हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो या रसूल अल्लाह सौर जबल 2.5 किलोमीटर मथे आ तो मोहम्मद करीम के हलड़ में तकलीफ थी थी मां इहा तकलीफ पाण कंदुसि मुंहिंजे कुल्हनि ते चढ़ो त मां तव्हांखे मथे खणी हलां हज़रत उमर तो जेडी मल मथे विया हुजूर खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह ला तदखुल तव्हां दाखिल न थियो अवां ॿाहिरि वियो मां अंदर दो वञा अंदर वञी गार जी सफ़ाई कयां सफ़ाई करे अचा का मूज़ी शइ न हुजे ईज़ा हुजे त अबू बकर खे ॾे तो मोहम्मद करीम खे का तकलीफ़ न अल्लाह करे या गार सोर तव्हां बि ॾिसी अचो आमीन ईंदो त मज़ो अची वेंदो ऐं सर चवंदो त अबू बकर बि हो ऐं नाग बि हो हिक माशूक जा हो आशिक जेके लफ़्ज़ वणिया आहिनि उहो चवे सुभाणे अल्लाह अबू बकर बि हो ऐं नाग बि हो हिक माशूक जा आशिक ॿई न सिद्दीक़ कयो पेर परे पर घटि नींहं जी बाज़ी न हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो या रसूल अल्लाह अवां न हलो अॻ में मां थो वञा हुज़ूर खे ॿाहिरियां वेहारे पाण अंदर वियो सॼी गार जी सफ़ाई कई सोराखल खे पंहिंजे पटके सां बंदि कई मशहूर रिवायत जेॾी महिल हुज़ूर खे वठी आयो अची चई त सॼी रात जो पंधु कयो आहे